बाबा केरा करो तो अचे गाड़िया कागज बागज अथई गाड़िया कागज नहीं अरे तोखे तो हेलमेट भी ना है वो तकड़ में किए वरी थोड़ो समझ न के गाल के हलो 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 आइंदा वरी थोड़ो ख्याल रख जाए हेलमेट में पाइन जाए अल्लाह कदों अची ना मेरा खुदा जी मार पैन हाँ सही कह रहे हो काथों तो अचो सही वलीदाद नालो आ सिटी में अचां तो शहर में गाड़िया कागज बागज आहिनि सही बिल्कुल कागज आहिनि पर घर विसरी विया सही घर विसरियो तव्हां टोपी पाइण त न विसरियो घर सही अहिड़ी ॻाल्हि कोन्हे हे भर में घर आहे को वॾो हैवी त थोरे ई था हलूं था तो लोकल माण्हू आहियूं पंहिंजे शहर जा आहियूं हाणे हेलमेट वग़ैरह बि न आहे तव्हांखे सही हेलमेट कहिड़ो मुंहिंजो परे जो सफ़र आहे नंबर प्लेट बि न आहे सर गाॾी पंहिंजी आहे मूं वटि कागज़ आहिनि हर शइ ओके आहे सर सही हाणे ईअं कीअं ओके आहे थोरो असांजो खीसो गरम कंदव त पोइ हर शइ ओके आहे न तव्हां बि क़िबला सम्झो था रोड ते बीठा आहियूं हिते बुख में बसर था खाऊं वेठा अच्छा हा न बाबा न न तव्हांजो हक़ आहे तव्हां बीठा हो हा न जी 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 पोइ हाणे हणो छंडो को अलाह जे ॾिने मूं त बसि पोइ हिते तव्हांजी ड्यूटी रोज़ानो आहे साईं हा हा ड्यूटी आहे बाक़ाइदा अच्छा ही पॉइंट आहे साईं असांजो साम्हूं चौकी आहे होॾे घणा जवान हो हिते हिते साईं असां पाण में 2-4 आहियूं अच्छा हा हा तव्हांजी सुबुह जो ड्यूटी हूंदी आहे शाम जो सर न इवनिंग में ड्यूटी आहे साईं अच्छा हा 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 मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो तव्हां जहिड़नि माण्हू जे करे सिंध पुलिस डिपार्टमेंट खुआर आहे छा तव्हांखे पंहिंजी पघार मां पूराई नथी थिए साईं थिए छा ही रिश्वत वठी पंहिंजे बचनि खे हराम खारायो था इहो तव्हांजे लाइ हलाल आहे जेकॾहिं को ग़रीब बाइक वारो आहे जेकॾहिं उन वटि हेलमेट न आहे या उनजा कागज़ पूरा आहिनि मतिलबु कहिड़े बि बहाने सां उन खां 500,000 वठी पंहिंजे बचनि खे हराम खारायो था शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे यार सर असांखे पंहिंजी ग़लती ते शर्मिंदगी आहे बसि माफ़ कजो बसि आईंदा इंशाल्लाह न कंदासीं मां त हिकिड़ो हद जो SHO आहियां तव्हांजो ऑफिसर आहे पर जेको आम माण्हू ईंदो हूंदो जेको आम शहरी हूंदो को मज़ूर हूंदो को रेड़ी वारो हूंदो को बचड़े वाल हूंदो उन सां तव्हां छा हालत कंदा हूंदव छा तव्हांखे कानून इहो सेखारियो आहे बसि ऐं हेल बख़्शो बाक़ी आईंदा न थींदो वाइदो आहे तव्हां सां वरी हुई मजबूरी ॿार बीमार आहे पघार अञा ताईं मिली कोन्हे का मां चयमि थोरो इहो ग़लति अमल आहे इन जे करे सिंध पुलिस बदनाम आहे सिंध पुलिस जो तव्हांखे छा पघार में तव्हांजी पूराई नथी थिए नंढड़ा तव्हांजा बच्चा आहिनि पंहिंजे बचनि खे हराम खारायो था इहा इज़त वारी ज़िंदगी आहे इहा ड्यूटी आहे पुलिस केतिरो बदनाम थी वई आहे मुआशरे में सिर्फ़ु तव्हां जहिड़नि माण्हू जे करे बसि ऐं असांखे पछतावो आहे ॾाढो अॼु तव्हां असांजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि अॼु खां पोइ न थींदो वाइदो आहे साईं तव्हां सां ठीकु आहे